ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जे 7 भाग में ॾिठो त वासुदेव जी माता देवकी ऐं पंहिंजे सगन संबंधियन सां वीचार करे श्री कृष्ण भगवान ऐं बलराम जी जो जरियो पाराइनि था ऐं गर्ग आचार्य उन्हनि खे गायत्री मंत्र ॾेई पंहिंजो चेलो बणाइनि था। तंहिंखां पोइ वासुदेव जी घणो ई दान पुण्य कनि था ऐं उते जे वेठल सभिनी माण्हुनि खे मन घुरियूं मुरादूं पूरियूं करे उन्हनि खे दौलतमंद बणाए छॾियो। सबई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जो 8 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, वासुदेव जी श्याम ऐं बलराम खे जरियो पाए ॿिन्ही भाइरनि खे रथ ते चाढ़े सांडीपिनी नाले रखेश्वर जो सभु विद्या ॼाणंदड़ हो, जो काशीपुरी पंहिंजे देश मां उज्जैन नगरीअ में वञी रहियो हो, तंहिं वटि विद्या पढ़ण वास्ते मोकिलियो। वाट ते श्री कृष्ण सुदामा नाले ब्राह्मण खे ॾिसी पुछियो, तूं केॾां थो वञीं? हिन चयो, विद्या पढ़ण थो वञा। तॾहिं श्याम सुंदर उनखे बि रथ ते विहारे उज्जैन में सांडीपिनी पंडित वटि पहुची हथ जोड़े वेनती कई, हे गुरु जी, कृपा करे असांखे विद्या दान ॾियो। जॾहिं ॿिन्ही भाइरनि अहिड़ी तरह आदीन थी गुरुअ खे चयो, तॾहिं पंडित वॾी कृपा ऐं दया सां श्याम ऐं बलराम खे पंहिंजे घर में रहाए विद्या पारण लॻो। हिकिड़े ॾींहुं पंडित्याणी श्याम सुंदर ऐं सुदामा खे भुॻड़ा खाइण वास्ते ॾेई काठियन करण लाइ जंगल में मोकिलियो। श्री कृष्ण जे हिसे जो खाधो बि सुदामा पाण वटि ॿधो हो। जॾहिं हू ॿई काठियूं खणी अचण लॻा, तॾहिं वाट में वाचोरो लॻो ऐं अहिड़ी बरसाति पई जो घर ताईं पहुची न सघिया ऐं कर कर जा आवाज़ ॿुधी श्री कृष्ण सुदामा खां पुछियो, हे भाई, तूं छा वेठो खाईं? मूंखे बि ॾे त मां बि पंहिंजी बुख मिटायां। सुदामा लालच करे पार ब्रह्म परमेश्वर सां कूड़ ॻाल्हाए चयो, मां त कुझु नथो खां। थधि जे करे ॾक ॾक थिए पई, जंहिंजे करे ॾंद कर कर आवाज़ था कनि। उन कूड़ ॻाल्हाइण करे सुदामा ॾाढो कंगाल थियो हो ऐं श्याम ऐं बलराम पंहिंजी शेवा सां गुरुअ खे अहिड़ो ख़ुशि कयो जो 64 ॾींहंनि में 4 वेद, 6 शास्त्र ऐं 18 पुराण ऐं राजनीति, मंत्र जंत्र, तंत्र, ज्योतिष, वेदक, कोक ऐं बाण विद्या वग़ैरह सभिनी गुणनि में ॿई भाइर पारंगत थी विया। तॾहिं गुरु सांडीपिनी पंहिंजे मन में चयो त
आदमी वरीअ ताईं बि हिकिड़ी विद्या नथो पढ़ी सघे ऐं हिननि ॿिन्ही छोकिरनि 2 महीननि 4 ॾींहंनि में 14 विद्याऊं ऐं 64 कलाऊं पढ़ियूं आहिनि से त के अवतार था मालूम थियनि। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा, ॾिसो, जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जी सासन सां 4 वेद पैदा थिया, तंहिं टिनी लोकनि जो मालिक थी सभई विद्या गुरुअ खां पढ़ी हुई। उन जी लीला ऐं महिमा खे को बि ॼाणी नथो सघे। प्यारा भक्तऊं, जॾहिं विद्या पढ़ी श्री कृष्ण गुरुअ खे हथ जोड़े चयो, तव्हांजी दया सां मां विद्या पढ़ी पंहिंजे मतिलब खे पहुतसि। तंहिं लाइ जेकॾहिं मां केतिरा जनम वठी तव्हांजी शेवा करियां त बि उन जो अयूज़ नथो ॾेई सघां। मुंहिंजी सुमर्थी आहर जेका तव्हां चओ सा गुर ॾखिणा तव्हांखे ॾियां। तव्हांजो आशीर्वाद वठी पंहिंजे घर वञा, जंहिं करे विद्या पढ़ण जो फल मूंखे मिले। इहा ॻाल्हि ॿुधी गुरु सांडीपनी चयो, मूंखे त का बि इच्छा कान्हे, पर तुंहिंजी गुरु माता खां पुछां थो, जेकॾहिं उनखे कंहिं शइ जी घुर्ज आहे त उहा तोखां घुरां। ईअं चई सांडीपनी पंहिंजी स्त्रीअ खे अची चयो, हे बलराम ऐं कृष्ण, 2 छोकिरा जिन 64 ॾींहंनि में सॼी विद्या मूं खां पढ़ी आहे, से परमेश्वर जा अवतार मालूम थियनि था। हिननि खां जेका गुर ॾखिणा घुरबी साहू सेंजाईअ सां ॾींदा। कहिड़ी शइ घुरणु घुरिजे? तॾहिं पंडिताणी हथ जोड़े चयो, हे स्वामी, इहे 2 बालक नारायण जी ऐं शीश नाग जो अवतार आहिनि त मुंहिंजो पुटु जो समंदर में ॿुॾी वियो हो, तंहिंखे आणे ॾियनि, जंहिंजी चिंता में मां हमेशा रहां थी। इहा गुर ॾखिणा उन्हनि खां घुर। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जो 8हों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।